वेलकम बैक नाज़रीन। सब खां पहिरियों शामिल कंदासीं मोहम्मद मियां। शहबाज़ शरीफ़ मुल्क जो 24हों वज़ीर आज़म चूंडिजी वियो आहे। शहबाज़ शरीफ़ चयो आहे त असां सब्र खां कमु वरितो, कॾहिं इंतकाम जी सियासत जो नाहे सोचियो। क़ौमी असेंबली जो इजलास स्पीकर अयाज़ सादिक जी सदारत हेठि 1 कलाक देर सां शुरू थियो। स्पीकर इजलास जी कार्रवाई खे अॻिते वधाईंदे वज़ीर आज़म जी चूंड जो अमल शुरू करायो। वज़ीर आज़म जी वोटिंग जो अमल मुकमल थियण खां पोइ स्पीकर अयाज़ सादिक ऐलान कयो त शहबाज़ शरीफ़ 201 वोट खणी वज़ीर आज़म चूंडिजी वियो ऐं मुख़ालिफ़ उम्मीदवार उमर अयूब खे 92 वोट मिलिया आहिनि। ॿियों भेरो वज़ीर आज़म बणजण खां पोइ क़ौमी असेंबली खे पंहिंजो पहिरियों ख़िताब कंदे शहबाज़ शरीफ़ चयो त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी ख़िदमतुनि खे क़ौम सदाईं यादि रखंदी। शहीद बेनज़ीर भुट्टो जमहूरियत कानून ऐं इंसाफ़ लाइ जान जी क़ुर्बानी ॾेई छॾी। हुन चयो त नवाज़ शरीफ़ खे इन ॻाल्हि जी सज़ा ॾिनी वई त हुन मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहालीअ जा मीनार क़ाइमु कया। वज़ीर आज़म चयो त आसिफ़ अली ज़रदारी, नवाज़ शरीफ़, बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान जे मफ़ाद ख़िलाफ़ ॻाल्हाइण जो सोचियो बि नाहे। जॾहिं बेनज़ीर भुट्टो शहीद थी त आसिफ़ अली ज़रदारी चयो त पाकिस्तान खपे। हुन नालो वठण खां पोइ PTI वारनि खे तनक़ीद जो निशानो बणाईंदे चयो त हुननि पाकिस्तान ख़िलाफ़ ऐं फ़ौज ख़िलाफ़ ज़हर उगाशियो। 9 मई ते इदारनि ते हमला कया, GHQ ते हमला कया विया। संदसि चवणु हो त ॿिनि सूबनि जे वज़ीरनि खे चयो वियो त IMF खे चओ त पाकिस्तान जी मदद न करे। नवाज़ शरीफ़, आसिफ़ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ख़ालिद मक्सी चयो त सियासत क़ुर्बान आहे पर असां पंहिंजो किरदारु अदा कंदासीं। शहबाज़ शरीफ़ जे ख़िताब जे मौक़े ते अपोज़िशन मेंबर्स शहबाज़ शरीफ़ ख़िलाफ़ जॾहिं त मुस्लिम लीग नून ऐं इत्तेहादी मेंबर संदनि हक़ में नारा हयां। जी नाज़रीन, इस्लामाबाद में मरियम औरंगज़ेब मीडिया सां ॻाल्हि ॿोल करे रही हुई। संदसि चवणु आहे त शहबाज़ शरीफ़ पाकिस्तान खे ॾेवाले खां बचायो आहे। शहबाज़ शरीफ़ ॾींहं राति महिनत करे आवाम जी ख़िदमत कई। जॾहिं त वधीक चवणु आहे त 9 मई वारा हिकु भेरो ॿीहर पार्लियामेंट पहुची विया आहिनि। उहे माण्हू 4 सालनि ताईं मुल्क मां फुरलुट करे विया। 9 मई वारी सोच मुल्की तरक़ीअ खे रोकण वारी सोच आहे। वधीक चवणु आहे त 9 मई वारनि अॼु ऐवान में वेही करे पार्लियामेंट ते हमिलो कयो आहे। तहरीक इंसाफ़ अॻवान उमर अयूब, PTI बानी बुशरा बीबी समेत समूरनि सियासी क़ैदियुनि खे आज़ादु करण जो मुतालबो करे छॾियो। क़ौमी असेंबली जे इजलास खे ख़िताब दौरान उमर अयूब चयो त वज़ीर आज़म, स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी चूंड ग़ैर क़ानूनी आहे। हुन चयो त 9 मई साने जी अणधुरी अदालती जांच कराई वञे। असांखे चूंड मुहिम हलाइण जी इजाज़त न ॾिनी वई, उन बावजूदि वॾी अक्सरियत सां कामयाबु थियासीं। PTI अॻवान जो वधीक चवणु हो त हिन वक़्तु हुकुमरान इत्तेहाद जा मुंहुं लथल आहिनि। इंसाफ़ खां सवाइ को बि मुआशिरो अॻिते नथो वधी सघे। उमर अयूब जो चवणु हो त हीअ PDM जो तसलसल ऐं फ़ाशिस्ट हुकूमत आहे। हुन हुकूमत जो को बि नज़रियो नाहे, रुॻो फुरलुट संदन मक़सदु आहे। उमर अयूब चयो त खेनि मख़सूस सीटूं मिलणु घुरिजनि पर न मिलियूं। उन करे स्पीकर, डिप्टी स्पीकर ऐं वज़ीर आज़म जी चूंड ग़ैर क़ानूनी थी रही वई। नाज़रीन, MQM जो चवणु आहे त संदन मेंबर शहबाज़ शरीफ़ खे वोट ॾींदा, जॾहिं त सदारती चूंडुनि लाइ आसिफ़ अली ज़रदारी खे वोट ॾियण जो फ़ैसिलो नाहे थियो। पीपल्स पार्टी जो वफ़द ईंदो त ॻाल्हियूं कंदासीं। इस्लामाबाद में नून लीग ऐं हुकूमती इत्तेहादी अॻवाननि मीडिया सां ॻाल्हायो। इन मौक़े ते MQM अमीनुल हक़ जो चयो त MQM जा 22 मेंबर क़ौमी असेंबली मौजूदु आहिनि जेके शहबाज़ शरीफ़ खे वोट ॾींदा। हू शहरी सिंध खे गॾु खणी हलंदो। हुन चयो त MQM सदारती चूंडुनि बाबति फ़ैसिलो मुशावरत सां कंदी। पीपल्स पार्टी सां संदन का ज़ाती दुश्मनी न आहे, नज़रियाती इख़्तिलाफ़ आहिनि। PP जो वफ़द ईंदो त ॻाल्हियूं कंदासीं। हनीफ़ अब्बासी जो चवणु हो त KP में 33% माण्हुनि चयो त चूंडूं शफ़ाफ़ न आहिनि थियूं। मुल्क खे जमहूरियत ॾांहुं खणी वञणु असांजो फ़र्ज़ु आहे। इन मौक़े ते एजाज़ जखरानी जो चवणु हो त PTI वारा जिते खटींदा आहिनि त ठीकु हाराईंदा आहिनि त दांदली जो वावेला कंदा आहिनि। मसइलनि जे हल लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। हिन वक़्तु हालतूं बहितरी ॾांहुं वञनि पियूं। मुस्लिम लीग जी सुसमा वारी सेक्रेटरी मरियम औरंगज़ेब चयो आहे त शहबाज़ शरीफ़ पाकिस्तान लाइ ख़ुशख़बरी आहे। पंहिंजे हिकु बयान में मरियम औरंगज़ेब चयो त तरक़ीअ जो सफ़र जेको 2018 में रोकियो वियो हो, ॿीहर शुरू थींदो। नौजवाननि जे रोज़गार, कारोबार ऐं तरक़ीअ जो दौरु शुरू थींदो। मरियम औरंगज़ेब चयो आहे त शहबाज़ शरीफ़ पाकिस्तान खे डिफ़ॉल्ट थियण खां बचायो। हाणे हू मईशत खे मुस्तहकम कंदो। पाकिस्तान में सियासी ऐं मुआशी इस्तेहकाम ईंदो ऐं आवाम जूं ॾुखियायूं बहितर थींदियूं। हुन चयो त तालीम, सिहत, IT, ज़राअत, सनअत ऐं नौजवाननि जी तरक़ी जो सफ़र शुरू थी रहियो आहे। मुल्क जे समूरनि शोबनि खे 4 सालनि खां बेरहमीअ सां तबाह कयो वियो आहे। नून लीग अॻवान वधीक चयो त 4 सालनि में समूरा शोबा तबाह थी विया। हाणे उन्हनि जी बहाली ऐं तामीर शुरू थींदी। ॿीहर शफ़ाफ़ियत ऐं अवामी ख़िदमत जो दौरु शुरू थींदो।
वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त आसिफ अली ज़रदारी खे अॻुवाट मुबारकूं ॾियणु चाहे थो। कराचीअ में इलेक्शन कमीशन ऑफिस ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे मुराद अली शाह चयो त सेनेट जी सीटुनि ते कागज़ जमा कराइण आया हुआ। निसार खोड़ो ऐं ॼाम मेहताब ॾर सूबाई असेंबली मेंबर चूंडिया विया आहिनि। ॿ उम्मीदवार खटाइण लाइ 108 वोटनि जी ज़रूरत हूंदी आहे। हुननि जा 114 मेंबर आहिनि। पीपल्स पार्टी सवलाईअ सां 2 सीटूं खटींदी। मुराद अली शाह चयो त मुतहिदा क़ौमी मूवमेंट जी क़यादत हिन वक़्तु इस्लामाबाद में आहे। हुननि सिंध असेंबलीअ जे स्पीकर लाइ बि MQM खां वोट घुरियो हो। सियासत में हर वोटर ॾांहुं वञिबो आहे। हुन चयो त सिंध में हिकु बाइख्तियार मकानी निज़ाम आहे। मेयर कराची बहितरीनु कमु करे रहियो आहे। जिते तरमीमुनि जी ज़रूरत हूंदी आहे उते उहे कंदा। सिंध में नून लीग जो को नुमाइंदो न आहे। वॾे वज़ीर चयो त बिलावल भुट्टो वाज़ह कयो आहे त पीपल्स पार्टी काबीना जो हिसो न बणिजंदी। काबीना में उहो चवण त देरि थी रही आहे त इहो ग़लति आहे। संदसि चवणु हो त सूबे जे मसइलनि जी हल लाइ गॾिजी कमु कंदा। सभिनी खां अॻु सूबे में अमन अमान संदन तरजीह आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त हू बिलावल भुट्टो ज़रदारीअ जे 10 नुकाती मंशूर ते कमु कंदा। पीअण जो साफ़ पाणी ऐं ॿिया अहम मसइला संदन तरजीह आहिनि। अवाम जी ख़िदमत कई आहे तॾहिं अवाम वरी वरी एतमाद करे थो। सूबे जे माण्हुनि पीपल्स पार्टी ते एतमाद कयो आहे। सिंध आबादगार बोर्ड यूरिया जे अघनि खे रेगुलराइज़ करे यूरिया जे कारोबार में हुकूमती अमलदारी क़ाइमु करण जो मुतालबो करे छॾियो। हैदराबाद में सिंध आबादगार बोर्ड जो इजलास मरकज़ी सदर महमूद नवाज़ शाह सदारत हेठि थियो। इजलास में डॉक्टर बशीर निज़ामानी, सैयद नदीम शाह, मोहम्मद असलम मरी, मलूक निज़ामानी, सैयद सलमान शाह, मुस्तफ़ा नवाज़ शाह, मलिक मोहम्मद निज़ामानी, शाहनवाज़ बरमानी, मुराद अली शाह ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में मुख़्तलिफ़ ज़िलनि मां आयल आबादगारनि पैदावारी ख़र्चनि ऐं भाण जे अघनि में वाधे ते सख़्तु ॻणती जो इज़हार कयो। इजलास में मयारी ऐं निज ॿिज न मिलण ते पैदावार वधाइण खे हिकु वॾी रंडक करार ॾिनो वियो ऐं सीड इकोसिस्टम में कारकर्दगी पैदा करण लाइ मुख़्तलिफ़ अहम उपान जूं तजवीज़ूं पिणु ॾिनियूं वयूं।